अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छारेस शाहनवाज हाणे मंठार के गोरे हथ करे उन खां बाद रेस बालाजी खान मथा हमलो कंदो। छारेस बालाजी खान हाणे मलार ऐं रोशन के जेल में माराए छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल द मिर्चा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉमेडी बेल न करंदो काफ़ी संजो सलाह वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज जेको आहे वरेल खान के साफ़ चीनो जेसी ताईं मां मंठार ऐं राणी खे ॻोल्हे हथ नथो कयां जेसी ताईं रेस बालाजी खान जी हयाती आहे ऐं उहो असांजे हथां बचंदी रहंदी। जेकॾहिं जंहिं ॾींहुं हू मूंखे मिली आहे त पोइ रेस बालाजी खान जो ख़ैर कॾहिं बि न हूंदो ऐं पोइ उन मथां मां हमलो करे ऐं उन खे मारे पंहिंजे ज़ाल जो ऐं पंहिंजे पुट जो रेस बालाजी खान खां पलांदो वठंदुसि। वरेल खान चवंदो त हा शाहनवाज बस तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं पंहिंजी घरवारी जो ऐं पंहिंजे पुट जो इन रेस बालाजी खान खां पलांदो वठ। अगरि जेकॾहिं तो ईअं पलांदो न वरितो त पोइ हू कमीनो आहे तोखे बि माराए सघे थो ऐं तोखे बि उन्हनि जी अंजाम ताईं पहुचाए सघे थो। रेस शाहनवाज चवंदो त वरेल खान तूं परेशान न थी मारे बालाजी खान के हाणे इहो मौक़ो ई न ॾिस जो हू मूंखे मारे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे सूबेदार सां मिलंदो। सूबेदार खे चवंदो त बस तव्हांखे जेतिरो जल्दी थी सघे तव्हां मलार ऐं रोशन खे जेल में माराए छॾियो। अगरि जेकॾहिं तव्हांजे हथां हू आज़ाद थी विया त पोइ तव्हां इहो सम्झी छॾियो मां तव्हांखे ई जेल में माराए छॾींदुसि। सूबेदार चवंदो त रेस बालाजी खान तव्हां ईअं मूं ग़रीब मथां ज़ुल्म न कयो छो जो मां बि कानून हलाइण जी कोशिशि कयां। अगरि जेकॾहिं मूं तव्हांजे चवण ते कानून हलाई त पोइ मां हिते कॾहिं न रही सघंदुसि। उनजे करे मूंखे वरेल खान जो बि चवण करणो पवंदो ऐं वरेल खान जे ख़िलाफ़ बि हलणो पवंदो। मतिलबु उनजे ॻाल्हियुनि मथां बि अमल करणो पवंदो। बहरहाल वरेल खान जो पूरो ज़ोर आहे ऐं हू मल्हार ऐं रोशन खे ज़रूर आज़ाद कराए वेंदो मुंहिंजे हथां ऐं हू वधीक जेल में न रही सघंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त सिकंदर खान जेको आहे राणी ऐं मंठार जे पोयां ॾींहुं राति हिकु करे छॾींदो। बहरहाल हू हाली फ़िलहाल इन खे न मिलंदा। बहरहाल अॻिते हली राणी ऐं मंठार जेको आहे सिकंदर खान खे ज़रूर मिलंदा। हिकु ॿिनि किस्तनि खां पोइ राणी ऐं मंठार जेको आहे सिकंदर खान खे मिलंदा। सिकंदर खान हाली फ़िलहाल उन्हनि खे ॻोल्हींदो रहंदो। दोस्तों ड्रामो तमामु जल्द पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे। दोस्तों उमीद त कहाणी ईंदव कि पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।